अस्सलाम वालेकुम। नामन सिद्दीक मिठू अरबाब हाला मौजूद कहाणीअ जो नालो डप ऐं जुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब, ख़ौफ़। जुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, भलाई उमेद जुञ सिराब। बाण नंबर 114। अलाह लाइ हज ऐं उमरो करियो, पोइ जेकॾहिं तव्हां उनखे पूरो करण खां रोकिया वञो त तव्हांखे बि जेका शइ क़ुर्बानी मिले उहा करे छॾियो ऐं पंहिंजे मथां पंहिंजा मथा न कूड़ायो तव्हांजो क़ुर्बानी पंहिंजी जाइ ते पहुचे। पोइ जेको तव्हां मां बीमार हुजे या संदसि मथे में सूरु हुजे त मथो कूड़ाए त मथिसि रोज़े या सदके या क़ुर्बानीअ जो बदिलो आहे। पोइ जॾहिं अमन वारा थियो त पोइ जेको हज ऐं उमिरे खे मिलाए फ़ाइदो हासिलु करे त मथिसि क़ुर्बानी आहे जेका वटिसि आहे। पोइ जेका क़ुर्बानी लाइ जानवर न हुजे त उनखे उन ते रोज़ा उन ते रोज़ा हज जे ॾींहंनि में ऐं 7 रोज़ा उन वक़्तु आहिनि। जॾहिं क़ुर्बानीअ जो जानवर न हुजे त उन ते 3 रोज़ा हज जे ॾींहंनि ऐं 7 रोज़ा उन वक़्तु आहिनि जॾहिं मोटी अचो। उहे 10 रोज़ा आहिनि। इहा क़ुर्बानी या इहे रोज़ा उन शख़्स लाइ आहिनि जंहिंजा घर वारा बैतुल्लाह शरीफ़ में मौजूदु न हुजनि। जंहिंजा घर वारा बैतुल्लाह शरीफ़ में मौजूदु न हुजनि यानी उहे मके वारनि मां न हुजनि। ऐं अलाह खां डिॼो ऐं ॼाणो त अलाह सख़्तु अज़ाब ॾींदड़ आहे। हज ॼाणायल कुझु महीना आहिनि। पोइ जेको उन्हनि महीननि में पाण ते हज फ़र्ज़ु करे पोइ हज में गार गंढ ॾियणु या सहबत करणु, गुनाह करणु ऐं झेड़ो झटो करणु जाइज़ न आहे। ऐं तव्हां जेका नेकी करियो तंहिंखे अलाह ॼाणंदड़ आहे। ऐं सफ़र जो सामान खणो, बेशक सफ़र जो सभ खां सामान परहेज़गारीअ जो आहे। ऐं अकुल मॾो अलाह खां डिॼो, तव्हां ते गुनाह न आहे। हज जे ॾींहंनि में पंहिंजे पालणहार जो फज़ुल यानी वापार जे ज़रिए रोज़ी तलाश करियो। ऐं जॾहिं इरफ़ात खां मोटो त मुज़दलिफ़ा वटि अलाह ताला खे यादि करियो। ऐं खेसि यादि करियो जंहिं उन्हीअ खे हिदायत अता कई, जंहिं उन्हीअ तव्हांखे हिदायत कई। ऐं जेतोणीकि उन हिदायत खां अॻु में तव्हां गुमराहनि मां हुया। पोइ उतां मोटो जितां माण्हू मोटंदा आहिनि ऐं अलाह खां बख़्शिश घुरो। बेशक अलाह मग़फ़िरत कंदड़ रहम कंदड़ आहे। पोइ जॾहिं हज जे पंहिंजी इबादत मां फ़ारिग़ु थियो त पोइ अलाह खे यादि करियो जीअं तव्हांजे अबनि ॾाॾनि खे यादि कंदा आहियो। उनखे उनखां वधीक यादि करियो। पोइ माण्हुनि मां को चवंदो आहे त रब असांखे दुनिया में सभु कुझु ॾेई छॾ ऐं संदसि लाइ आख़िरत में को भाङू करे। ऐं माण्हुनि मां को चवंदो आहे त असांखे रब असांखे दुनिया में भलाई ॾे ऐं आख़िरत में भलाई ॾे। असांखे बाहि खां बचाए, बरंदड़ बाहि जे अज़ाब खां बचाए। उहे माण्हू आहिनि जिन लाइ संदन कमाईअ मां थोरो रब जो हिकिड़ो हिसो आहे, थोरो
ऐं अलाह ताला जल्द हिसाब वठण वारो आहे। ऐं अलाह जे ॻणियल ॾींहंनि ज़रिए यानी तशरीक़ जे ॾींहंनि में यादि करे पोइ जेको शख़्स पहिरीं ॿिनि ॾींहंनि में मिना खां मोटे त मथसि गुनाह न आहे। ऐं जेको देरि सां यानी तशरीक़ जे टे ॾींहं मोटे त बि मथसि गुनाह न आहे। उन शख़्स लाइ जेको परहेज़गारी करे ऐं अलाह खां डिॼो ऐं ॼाणो त तव्हांखे उन ॾांहुं गॾु कयो वेंदो। अलाह मग़फ़िरत कंदड़ आहे, अलाह रहम कंदड़ आहे।